आवाज़ सिंध न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया ब्यूरो चीफ सिंध हुबली झांगर की रिपोर्ट मुताबिक़ गंबट में मसण महला के रहायशी उजड़ बिरादरी के घरन ते नारे जा बिरादरी के मानुन की चढ़ाई। एक नौजवान लठुन लगन सबब सख्त जख्मी। जवाबदार उस्ताद अयाज़ नारेज जो प्राइवेट स्कूल मसण महला में है, जिते एक नारी राजपर बिरादरी की उन स्कूल में टीचर है। राजपर ऐं उजड़ बिरादरी जा घर गजल हैं। अयाज़ नारे जो उन राजपर टीचर के घर वो कुछ देर बाद वापस हलियो वो। उन खां पोइ उजड़ बिरादरी के नौजवान राजपर का पुछा कई तो अयाज़ नारे जो तव्हांजे घर किएं आयो हो। उन पुछण ते अयाज़ नारे जो क्रिमिनल मानू साण करे नौजवान फज़ल महमद उजड़ ते हमलो करे दिनो ऐं ॾाढ़ी मुबारक पटी, जेका शरई गुनाह है। जंहिं बाद उजड़ बिरादरी गंबट थाने ते अहिड़ो इतला ॾिनो, पर आख़िरी इतलान ताईं का भी कार्रवाई अमल में न आई है। जंहिं करे उजड़ बिरादरी जा मानू सरापा एहतजाज मीडिया सेंटर ते पहुची दायो तो पुलिस कार्रवाई करण खां कीबाए थी, जॾहिं त जवाबदार ASI मंजूर नारेज जो भाणे जो है, उन करे कार्रवाई खां आजो है। SSP खेरपुर नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त ही उजड़ बिरादरी जा माण्हू अॼु गंबट मीडिया सेंटर ते एहतजाज लाइ आया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयो त हिन जो छा चवणु आहे, कंहिंजे ख़िलाफ़ु एहतजाज खड़ा आहिनि। छा मसइलो बाबा? हिनखे धकणी आहिनि। छा थो धकणी आहिनि? तव्हां थाणे ते जेका MC FIR कराई आहे? कहिड़ा कहिड़ा जेके नाला जा तव्हांखे धकणी आहिनि, उनजा नाला छा आहिनि? उनजा तव्हांखे नाला नथा अचनि छा? फज़ल छा तो मसलो थियो हुयो? छा मसइलो आहे? छा तो मसइलो थियो? पाड़े में घरों उन में नारे जो हुई मां ने पूछो तो छाती आयो हुई मिट्टी माटी वो घर कंहिंजो आहे हुते? राजपर जो राजपर जो राजपर जे घर में नारे जो आयो? उन सिर्फ़ तव्हां पुछो पुछो मां त उन पुछण तो तव्हां सां इहो